सिंध हुकूमत कराची पोर्ट टर्मिनल खां जाम सादिक पुल ताईं एक्सप्रेस वे ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बोर्ड जो 45 इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ही नओं एक्सप्रेस वे 12.5 किलोमीटर मथे ठहंदो, बाक़ी हेठि हूंदो। रोड केपीटी टर्मिनल खां जाम सादिक पुल वटि मलीर एक्सप्रेस सां मिलंदो। केपीटी खां जाम सादिक पुल ताईं पोर्ट जी हैवी ट्रैफ़िक खे मोटरवे ताईं रस्तो मिली वेंदो। पीपी मोड़ ते ही सिंध हुकूमत पंहिंजे वसीलनि सां रोड ठाहींदी। एनईडी टेक्नोलॉजी पार्क पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत क़ाइमु थी रहियो आहे। सिंध हुकूमत प्रोजेक्ट लाइ 1.7 अरब रुपया मुख़्तस करे चुकी आहे। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त कुवैत जी कंपनी प्रोजेक्ट ते कमु करणु चाहे थी। इनटेक कंपनी सां कागज़ी कार्रवाई मुकमल थी चुकी आहे। एनईडी टेक्नोलॉजी पार्क जी इमारत 20 माड़ हूंदी। सिंधु दरिया में कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। सखर ऐं गुडू बैराजनि वटि पाणी जा वहिकिरा मामूल ते अची विया। सखर बैराज मां निकिरंदड़ 4 केनालनि खे पाणी जी फरहामी वारो अमल शुरू। राइस दादू खीर थर ऐं नारा केनालनि खे पाणी जी फरहामी शुरू कई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक बरसातुनि जी अॻकथी। बरसात जो सिलसिलो 3 खां 4 सेप्टेम्बर ताईं जारी रही सघे थो। मौसमियात खाते मूजिबि कराची, हैदराबाद, ठट्टे, बदीन, टंडे अलिया, टंडे मोहम्मद खान में बरसात जो इम्कान। सांगड़, उमरकोट, मीरपुर ख़ासकर पारकर, मिठी, दादू, जेकबाबाद, सखर, लाड़कानी, खैरपुर में बरसात जी अॻकथी। पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मथां इलाइक़नि में बि बरसात जो इम्कान। एनडीएमए पारां शहरी ॿोॾ जो ख़दशो ज़ाहिर। लाॻापियल इदारनि खे ज़रूरी एहतियाती उपाउ वठण जी हिदायत। बलूचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा समेत सिद्दी, ख़ुज़दार, किला सैफुल्ला, लोरालाई, झल मक्सी, जाफराबाद, बोलान, लसबेला में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में वधीक 3 ॼणा फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 33 थी वियो, 15 ज़ख़्मी। बिजली ऐं मोबाइल फ़ोन सर्विस मुअतल। 558 घर मुकमल तौर तबाह थी विया। 13,986 घरनि खे नुक़सानु पहुतो। मुख़्तलिफ़ शहरनि में 7 पुलनि खे नुक़सानु पहुतो। पंजाब जे ज़िले मियांवाली में पुलिस चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो रॉकेट ऐं दस्ती बमनि सां हमिलो। 1 एहलकार शहीद, ज़ख़्मी। दहशतगर्दनि क़बूल खेल पुलिस चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमिलो कयो, जेको पुलिस नाकाम बणाए छॾियो। पुलिस जी असराइती जवाबी कार्रवाई खां पोइ हमले आवर फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त फरार थी वियल दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थी रहियो आहे। 20 नुकाती एजेंडा जारी। टेलीकम्युनिकेशन अपीलेट ट्रिब्यूनल जी क़याम जो बिल मंज़ूरी लाइ पेश थींदो। बिल जो मक़सदु इलेक्ट्रॉनिक ॾोहनि खे रोकण लाइ ट्रिब्यूनल क़ाइमु करणु आहे। टेलीकम्युनिकेशन ट्रिब्यूनल फ़ैसिले ख़िलाफ़ अपील रुॻो सुप्रीम कोर्ट में थी सघंदी। निजकारी कमीशन ऑर्डिनेंस 2000 में तरमीम जो बिल वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान पेश कंदो। कराची जे साइट एरिया में भवानी चौली वेझो तेज़ रफ़्तार बस शहरियुनि मथां चढ़ी वई। मोटरसाइकिल सवार 1 शहरी फौत, 9 ॼणा ज़ख़्मी। रेस्क्यू अमलदारनि ऐं पुलिस फौतियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। बुलड़ी शाह करीम भरिसां जाड़ावा स्टाफ वटि ॻोठ अनवर मंगणहार में बरसाती पाणी में 2 मासूम ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया। फौतियुनि में 6 वरनि जो आदिल ऐं 7 वरनि जो मंज़ूर अली मंगणहार शामिल। घर में कोहराम मची वियो। लखी गुलाम शाह वेझो ॻोठ पीर बखर में ख़ानवाह में औरत ॿुॾी फौत। फौती औरत नसीमा खोसो जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। बहराम भरिसां कुछ ॾींहं अॻु क़तल थी वियल पोरियत जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। ॻोठ गुल मोहम्मद चेचा वासी मोहम्मद रमज़ान कोरी जे वारसनि जो औरतुनि समेत जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कंबर शहदाद कोट रोड ते एहतिजाजी धरणो। रोड ब्लॉक। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो।
दादू जे ए सेक्शन थाणे जे अंदरि शाहजहान पार्क भरिसां मदरसे मां 2 खुदाबी पुरस्कार नमूने गुम साजिद ऐं ज़ुहेब लाखो पहवर जे वारसनि जो एहतिजाज एनसी दाख़िल। इसराइली फ़ौज जो गाज़ा पट्टी ते वेशाणियूं कार्रवाई जारी 24 कलाकनि में वधीक 61 फ़लस्तीनी शहीद केतिराई ज़ख़्मी। बोरिस पनाहगीर कैंप ओभर रफ़ा दिरिल बला में इसराइली हमला शहीदनि जो मजमूई अंग 40,738 थी वियो। हमलनि में 94,154 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो इसराइली फ़ौज घेरो करे वरितो। फ़लस्तीनी शहरी ग़िज़ाई शयुनि पाणी ऐं इंटरनेट खां महरूम। पाकिस्तान ऐं बांग्लादेश टीमुनि विच में रावलपिंडी स्टेडियम में ॿी टेस्ट मैच जो चोथों ॾिहाड़ो। ॿी टेस्ट में बि क़ौमी टीम जी बैटिंग लाइन हिकु भेरो ॿीहर नाकाम। ॿी इनिंग्स में 81 रन्सनि ते 6 रांदीगर पवेलियन वापसि मोटी विया। बांग्लादेश तरफ़ां नाहिद राना 3, हसन महमूद 2 ऐं तस्कीन अहमद 1 रांदीगर खे आउट कयो।